नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी मां ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ जी फैक्ट्री मालिकनि पारां फुटी जी गैर क़ानूनी कटौती ऐं ख़र्च वसूल करण जो सिलसिलो जारी है। आबादगारनि पारां DC खां जांच जो मुतालबो। इन सिलसिले में आबादगार मोहम्मद खान ऐं ॿिनि चयो आहे त सिंध जी फैक्ट्रियुनि न खुलण करे सांगड़ जी फैक्ट्री मालिकान मिली भग करे कपाह 200 रुपए मण वारी ट्रक ते 60 खां 80 किलो खोट ॾेखारनि था। हितां गाॾी कांटो थी वञे थी, उन में 80 किलो खोट सबबि फी ट्रक ते 12,000 नुक़सान थिए थो। इन चयो त कंप्यूटराइज़ कांटे में खोट कनि था, जंहिंसां वेट इंस्पेक्टर मिलियल जेके कांटा चेक नथा कनि, जेके कांटा कराए वञनि था उन्हनि सां गॾोगॾु फैक्ट्री मालिक फी मण ते इज़ाफ़ो 20 रुपया कटौती कनि था, ख़र्च जा पैसा अलॻि कटनि था। हिननि चयो त जॾहिं भाण समेत खाद खुराक जे अघु ॿीणा हुजण बावजूदु फुटी जे अघु में को ख़ातिर ख़्वाह इज़ाफ़ो न थी सघियो। हिननि मुतालबो कयो त फुटी जे अघु 8,000 रुपया मुक़ररु करे आबादगारनि मां फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।